ऐं असांजी क़िस्मत में ॾाढी भली आहे छो त अॼु असां मादरी ॿोलियुनि जो ॾींहुं बि मल्हायूं पिया, पंहिंजी सिंधी ॿोलीअ ते बि ॻाल्हायूं पिया ऐं क़िस्मत वधीक भली इन जे करे आहे छो त हींअर हिननि पलनि में हिन लम्हे में जंहिं शख़्सियत जो आउं तव्हां सां ज़िक्र करण वारो आहियां उहा शख़्सियत सिंधी ॿोलीअ जे हवाले सां तमामु घणो कमु करे चुकी आहे ऐं पाण चेयरमैन आहिनि सिंधी शोबे जा फीडर उर्दू यूनिवर्सिटी में ऐं अॻूणा डीन फैकल्टी ऑफ लैंग्वेजिस वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी में रहिया आहिनि। पाण 40 खां मथे सिंधी अदब खे पाण किताब ॾेई चुका आहिनि, PhD बि कई अथऊं लोक अदब ते ऐं कंपेयर आहिनि पाण PTV जो हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम हलंदो आहे कचहरी ऐं उन कचहरी प्रोग्राम जा पाण मेज़बान बि आहिनि। असां वटि पर महिमान आहिनि भलीकार चऊं था डॉक्टर कमाल जामड़ी साहिब खे। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो साईं? बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो? अलाह साईं जो करम आहे, वॾी महिरबानी आहे, तव्हां क़ीमती वक़्तु रहिया आहियो ऐं असां सां गॾु पहिरियां खां ई मौजूदु मज़र अली ॾियो साहिब त असां सां गॾु ई आहे, तमामु घणी ज़बरदस्त कचहरी बि कईसीं हुन सां। बिल्कुलु। पर साईं डॉक्टर साहिबु तव्हां यूनिवर्सिटी में पढ़ायो बि आहे त कई यूनिवर्सिटियूं अहिड़ियूं बि आहिनि जेकी सिंधी ॿोलीअ खे मञनि कोन थियूं। हाणे उन्हनि यूनिवर्सिटियुनि जे लाइ ज़िक्र आहे असांजे हाणे इजाज़त ॾियो त मां सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन कराची शाख मादरी ॿोलियुनि जो ॾींहुं कल्ह मल्हायो त उन में असां ठहराव पास कया ऐं उन में वॾा स्कॉलर असां वटि मौजूदु हुया जिन इन मादरी ॿोली जे हवाले सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। सही सही। मैडम महताब अकबर राशिदी, डॉक्टर फहमीदा हुसैन, सलीम अहमद साहब, साईं डॉक्टर जाफ़र अहमद साहब जेको तमामु वॾो स्कॉलर आहे बिल्कुलु सिंधी उर्दूअ जे हवाले सां हुनजो तमामु वॾो कमु आहे उहो हुयो। ॿिया असांजा दोस्त हुया, उन्हनि ॾाढियूं काराइतियूं ॻाल्हियूं कयूं। पोइ असां उन्हनि जी ॻाल्हियुनि जो तत्व सही छा आहे? बिल्कुलु असां जेके ठहराव पास कया नंबर पहिरियों हुयो त जीअं त मादरी ॿोली जी तालीम सलाहियतुनि में वाधारो आणे थी तंहिं करे सिंधी मादरी ॿोली लाज़मी पढ़ाई वञे। सही सही। नंबर ॿियो हुयो त सिंधी ॿोलीअ जी मयारी तालीम ॾियण लाइ हुकूमत तकड़ा उपाउ वठे। वाह। नंबर टियों हो त सिंधी मज़मून न पढ़ाईंदड़ स्कूलनि ऐं कॉलेजनि जी रजिस्ट्रेशन रद्द कई वञे। सही सही। नंबर चोथों त सिंध असेंबली जे सिंधी ॿोलीअ बाबति पास कयल ठहरावनि बिलनि ऐं कानूननि ऐं सिंध हुकूमत पंहिंजनि जारी कयल हुकुमनि ऐं पधरनामनि ते अमल कराइण लाइ अमली क़दम खणे। सही सही, अमली क़दम खणे जी। ॻाल्हि सही आहे। उन खां पोइ नंबर 5 जी यूनिवर्सिटी जी तव्हां ॻाल्हि कई, सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटी, शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी लियारी, नवाब शाह, इहे शहीद मोहतरमा जे नाले सां 2-3 यूनिवर्सिटियूं आहिनि। लियारी में नवाब शाह में अञा ॿियूं किथे। इन खां सवाइ सखर IBA यूनिवर्सिटी ऐं ॿियुनि यूनिवर्सिटियुनि में फौरी तौरु सिंधी शोबा खोलिया वञनि। सिंधी शोबा खोलिया वञनि। सही। उन खां पोइ आहे आगा खान यूनिवर्सिटी एजुकेशन बोर्ड इंटरमीडिएट में लाज़मी सिंधी मज़मून लागू करे। सही सही सही। नंबर 7 आहे त इंटरमीडिएट बोर्ड ऑफ एजुकेशन कराची इंटरमीडिएट में रखियल सिंधी मज़मून पढ़ण लाइ गैर क़ानूनी मढ़ियल पाबंदी ख़त्म करे। सही। नंबर 8 त ॿोली एक्ट 1972 मूजिबि 11हें दर्जे में रखियल आसान सिंधी मज़मून लाज़मी पढ़ाए वञे। सही। इहे 8 ॻाल्हियूं हुयूं। इहे 8 ई नुक़्ता ॾाढा ज़बरदस्त आहिनि।